बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी ज़मान हाल इस्तमरारी के बारे में पढ़ंदासूं। फेल जी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम गुज़िरियल वक़्त में मुसलसल करे रहियो हो त उनके ज़मान माज़ी इस्तमरारी चइबो आहे। अंग्रेज़ी में प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस ज़मान माज़ी इस्तमरारी such a form of verb which tells us that subject was doing some work continuously in previous time, that is called past continuous tense। ज़मान हाल इस्तमरारी वांगुरु ज़मान माज़ी इस्तमरारी में भी जेको आहे फेल जी चौथी सूरत इस्तेमाल थींदी आहे या फेल जी इंग फॉर्म जेको आहे यूज़ थींदी आहे ऐं उन सां गॾु जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी में जेको आहे हेल्पिंग वर्ब इज़ एम ऐं आर हुया, जॾहिं त ज़मान माज़ी इस्तमरारी में हेल्पिंग वर्ब वाज़ ऐं वर आहिनि। वाज़ जेको आहे ही शी इट ऐं इस्म वाइज सां इस्तेमालु थींदो आहे ऐं जॾहिं त वर जेको आहे उहो हुई यू दे ऐं इस्म जमा सां इस्तेमालु थींदो आहे। जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल जा जेको आहे सिंधी में असांखे जुमलनि खे सुञाणण जे लाइ ॿिनि क़िस्मनि जा जुमला हुया, त हाणे असां बि जेको आहे ज़मान हाल माज़ी इस्तमरारी खे बि सिंधी जे जुमलनि में ॿिनि तरीक़नि सां जेको आहे सुञाणे सघूं था। अचो त ॾिसूं, जीअं आहे असलम स्कूल वञी रहियो हो ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी में बि हुयो त असलम स्कूल वञी रहियो आहे। हाणे फ़र्क़ु इहो आहे त हिते जेको आहे असलम स्कूल वञी रहियो हो ऐं जॾहिं इस्तमरारी जो हुजे ज़मान हाल इस्तमरारी जो हुजे त उते हो जी जॻह ते जेको आहे असां आहे लिखूं हा, त हिते जीअं आहे फ़र्ज़ु कयो असां लिखूं था असलम स्कूल वञी रहियो हो न, बल्कि जेकॾहिं असां आहे लिखूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो ज़मान हाल इस्तमरारी जो ठही पवंदो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे जेको आहे सिर्फ़ु थोरो ई जेको आहे फ़र्क़ु आहे हो ऐं आहे जो, त जेकॾहिं असां इहो थोरो फ़र्क़ु पंहिंजे ज़हन में रखूं त असां ज़मान हाल इस्तमरारी ऐं ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमिले में जेको आहे आसानी सां सिंधी में जेको आहे उन्हनि खे सुञाणे सघूं था। जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल इस्तमरारी में हो त असलम स्कूल वञी रहियो आहे या असलम स्कूल वञे थो पियो, त हाणे हिते जेको आहे जेके असां ज़मान माज़ी इस्तमरारी में ॾिसूं था पिया त असांजो जुमिला आहे असलम स्कूल वञी रहियो हो, असलम मानी खाई रहियो हो, असलम पाणी पी रहियो हो, असलम स्कूल जो कमु करे रहियो हो। त चवण जो मक़सदु इहो आहे त जहिड़े तरीक़े हुन में रहियो इस्तेमालु थी रहियो हिते बि रहियो इस्तेमालु थी रहियो आहे। चवण जो मक़सदु आहे उन में असां आहे इस्तेमालु करे रहिया हुआसीं, आहिनि इस्तेमालु करे रहिया हुआसीं, आहियूं इस्तेमालु करे रहिया हुआसीं, त हिते जेको आहे असां रहियो हो रहिया हा, त अहिड़े क़िस्म जा जेको आहे असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो जुमिलो आहे जहिड़े तरीक़े सां ज़मान माज़ी खे जंहिंसां असां ज़मान माज़ी इस्तमरारी खे सुञाणे सघूं था, जीअं असलम स्कूल वियो। जेकॾहिं जो ॾिसूं था असां असलम स्कूल वियो त इहो जेको आहे ज़मान माज़ी सादे जो जुमिलो आहे, ज़मान माज़ी जो जुमिलो आहे। जेकॾहिं हुनजे पुठियां असां पे जो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था त उन सां जेको आहे इहो जुमिलो जेको आहे ज़मान माज़ी सादे मां जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी में तब्दील थी वञे थो पियो। मां मानी खाई रहियो हुयुसि, मां मानी खाई रहियो आहियां। ॾिसो ज़मान हाल इस्तमरारी ऐं ज़मान माज़ी इस्तमरारी जे इन जुमिले में थोरो फ़र्क़ु आहे हुयुसि ऐं आहे जो। मां मानी खाई रहियो हुयुसि, उन खां बाद में मां मानी खाधी, जेकॾहिं चवंदो मां मानी खाधी ज़मान माज़ी सादे जो, उनजे पुठियां जेकॾहिं पे जो लफ़्ज़ ॾियूं था त इहो जेको जुमिलो आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जो ठहे थो पियो। उन खां पोइ उहा खाधो पचाए रही हुई, इस्तमरारी माज़ी इस्तमरारी जो आहे, उहा खाधो पचाए रही आहे, जेकॾहिं उहा ज़मान हाल इस्तमरारी जो ठही पियो आहे। वरी इन जो ॿियो जुमिलो आहे हुन खाधो पचायो, ज़मान माज़ी में उनजे पुठियां पे जो असां इज़ाफ़ो कयोसीं, इन मां जेको आहे असांजो ज़मान माज़ी मां जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी ठही पियो। उहे हाकी खेॾी रहिया हुआ, उहे हाकी खेॾी रहिया आहिनि जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी थींदो, खेॾी रहिया हुया जेको ज़मान माज़ी इस्तमरारी थींदो। उन्हनि हाकी खेॾी ज़मान माज़ी आहे, उनजे पुठियां सिर्फ़ु पे जो असां लफ़्ज़ ॾिनो त उन सां जेको आहे ज़मान माज़ी सादे मां जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जो जुमिलो ठही पियो। उन खां बाद में अंग्रेज़ी में चऊं था त मां तव्हांखे ॿुधायो त इन में जेको आहे वाज़ ऐं वर जेको आहे इन टेम जा जेका हेल्पिंग वर्ब आहिनि। वाज़ जेको आहे ही शी इट ऐं जेको आहे सिंगुलर नाउन सां जेको आहे इस्तेमालु थिए थो, जॾहिं त वर जेको आहे उहो हुई यू
दे ऐं प्लूरल नाउन सां इस्तेमाल थिए थो पियो। असां हाणे लिखियो आहे असलम वाज गोइंग टू स्कूल। जेकॾहिं असां ॾिसूं था त ज़मान हाल इस्तमरारी जे जुमिले में ऐं ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमिले में को फ़र्क़ु कोन्हे। सिर्फ़ु जेकॾहिं फ़र्क़ु आहे सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब जो आहे। बक़ायो हिते जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी या ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमिले में ॿियो को फ़र्क़ु न आहे। जहिड़े तरह ज़मान हाल इस्तमरारी जे जुमिले जो स्ट्रक्चर हुयो, सब्जेक्ट हुयो, सब्जेक्ट खां बाद में हेल्पिंग वर्ब हुयो ऐं हेल्पिंग वर्ब खां बाद में जेको आहे फेल जी एंग फॉर्म या फेल जी जंहिंखे चोथी सूरत चवंदा आहियूं उहा ऐं उन खां बाद में जेको जुमिलो जीअं ईअं फर्ज़ कयो जेकॾहिं हिते असां लिखूं था असलम इज़, जेकॾहिं असलम इज़ गोइंग टू स्कूल लिखूं था तॾहिं बि असांजो जुमिलो जेको आहे उहो दुरुस्त थी वञे थो पियो। लेकिन ज़मान हाणे असांखे जेकॾहिं ख़बर पवे बि पई त बाबा इहो जेको जुमिलो आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जो आहे उहो असांखे छा मां ख़बर पवे थी पई, असांखे हिनजे हेल्पिंग वर्ब वाज़ मां ख़बर पवे थी पई त बाबा इहो जेको जुमिलो आहे इहो ज़मान माज़ी इस्तमरारी जो आहे। जीअं असां मथे लिखिया आहियूं सच ए फॉर्म ऑफ वर्ब सॉरी वुच लिखिया मिस्री आहे वुच tells us that subject was doing some work continuously in previous tense, that is called past continuous tense। हाणे चवण जो मक़सद इहो आहे जेकॾहिं असां चऊं था बाबा इहो जेको ज़मान माज़ी इस्तमरारी जो जुमिलो आहे छो ज़मान माज़ी इस्तमरारी जो जुमिलो आहे त असांखे जेको आहे जे हेल्पिंग वर्ब मां ख़बर पवे थी पई बाबा इहो जेको जुमिलो आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जो आहे। हाणे फ़र्ज़ कयो जेकॾहिं असां वाज़ वारी जॻह ते असां इज़ खे इस्तेमालु कयूं था त असांजो जुमिलो जेको आहे उहो ज़मान हाल इस्तमरारी जो ठही पवे थो। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं बि जेको आहे जेकॾहिं कंहिं बि ज़मान जे बारे में असांखे जेकॾहिं ख़बर ॾिए थो असांखे उन ज़मान जो जेको फेल आहे उन मां ई ख़बर पवे थी आहे हे ज़मान हाल इस्तमरारी जो जुमिलो आहे या ज़मान माज़ी इस्तमरारी जो जुमिलो आहे। ॾिसो हेल्पिंग असांखे हिते जेको आहे हेल्पिंग वर्ब जे किरदार जी ख़बर पवे थी पई त जॾहिं असां हेल्पिंग वर्ब खे चेंज कयूं था टेंस बिल्कुलु जेको आहे उहो चेंज थी वञे थो पियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजो जेको हेल्पिंग वर्ब हूंदो आहे उहो तमामु जेको आहे अहम हूंदो आहे। जॾहिं असां हेल्पिंग वर्ब खे चेंज कयूं था त असांजो जेको टेंस आहे उहो चेंज थी वञे थो पियो। हाणे ॾिसो असां जेके वाज़ वारी जॻह ते असां इज़ खे इस्तेमालु कयूं था त असांजो जुमिलो जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमिले मां ज़मान हाल इस्तमरारी जे जुमिले में जेको आहे तब्दील थी थो पियो वञे। ऐं जेके असां हिते विल बी ऐं शल बी जो इस्तेमालु कयूं आहे त इहो असांजो जुमिलो आहे उहे बि शल बी ऐं विल बी जेको आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जा जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि। जॾहिं असां उन्हनि खे एज़ या एम एज़ या वाज़ जॻह ते जेकॾहिं असां हिते विल बी खे इस्तेमालु कयूं आहे त असांजो जुमिलो जेको आहे उहो ज़मान माज़ी इस्तमरारी जे जुमिले मां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जो जुमिलो ठही पियो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हमेशह जेको आहे हेल्पिंग वर्ब जेको आहे कंहिं बि ज़मान जे ठाहिण में जेको आहे तमामु अहम किरदारु अदा कंदा। जेकॾहिं असां हेल्पिंग वर्ब में जेको आहे चेंजिंग कयूं था हिकु जॻह ते जेकॾहिं ॿियो असां हेल्पिंग वर्ब रखूं था त उहो जेको टेंस आहे उहो बिल्कुलु जेको आहे चेंज थी वञे थो पियो। हाणे उन खां बाद में असां जेको ॿियो जुमिलो लिखियो आहे आई वाज़ ईटिंग मील मां मानी खाई रहियो हुयो या मां मानी खाधी पए। उन खां बाद में शी वाज़ कुकिंग फूड उहा खाधो पचाए रही हुई या हुन खाधो पचायो पए। उन खां बाद दे वर प्लेइंग क्रिकेट उहे क्रिकेट खेॾी रहिया हुआ या उन्हनि क्रिकेट खेॾी पए। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं असां हिते जेको आहे ज़मान माज़ी इस्तमरारी जा जेका हेल्पिंग वर्ब आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां रिमूव करे हिते जेकॾहिं असां ज़मान हाल इस्तमरारी जा हेल्पिंग वर्ब रखूं त असांजो जेको टेंस आहे उहो चेंज थी वेंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त उन हेल्पिंग वर्ब खे जेकॾहिं चेंज कयूं था त टेंस जेको आहे उहो चेंज थी वञे थो पियो। हाणे जहिड़े तरीक़े सां असां जेको आहे ज़मान हाल इस्तमरारी जे जुमिलनि में जेको आहे बयानी जुमिलनि खे नाकारी जुमिलनि में तब्दील कयोसीं त उन में सिर्फ़ु जेको आहे असां एज़ एम ऐं आर जे पुठियां नॉट जो इज़ाफ़ो कयो जंहिं एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट रखियो त असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वियो। हाणे बि जेकॾहिं असां इन जुमिलनि खे नेगेटिव टेंस में चेंज करणु चाहियूं था त असां वाज़ ऐं वर जे पुठियां सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। जीअं आहे असलम, हाणे असां लिखंदासीं असलम वाज़ नॉट गोइंग टू स्कूल। त हाणे असांजो जो जुमिलो आहे उहो बयानी जुमिलो जेको आहे उहो हाणे नाकारी जुमिले में तब्दील थियो। सिर्फ़ु असां वाज़ जे पुठियां एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं त असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वियो। हिते बि जेकॾहिं असां आहे वाज़ नॉट ईटिंग मील
तो हाणे असां जो जुमलो है जेके वाज़ जे पुठियां नाट जो इज़ाफ़ो कयो से जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल इस्तेमाल जे जुमले में एज एम ऐं आर जे पुठियां नाट जो इज़ाफ़ो करे बयानी जुमले मां नाकारी जुमला ठाहियासीं तो हाणे हिते बि असां जेका वाज़ ऐं वर जे पुठियां जेको आहे नाट जो इज़ाफ़ो करे बयानी जुमले मां नाकारी जुमला ठाहियूं था पिया जीअं आहे शी वाज़ नॉट कुकिंग फूड वो खाधो न पचाए रही हुई हम खाधो न पे पचाए उनका दे वर नॉट प्लेइंग क्रिकेट ते हाणे जो असांजा जेका भी जुमला हुया बयानी में असां उन्हनि खे उन्हनि जे पुठियां उन्हनि जे हेल्पिंग वर्ब वाज़ वार जे पुठियां जेको नाट जो इज़ाफ़ो करे असां उन्हनि जुमलनि खे बयानी जुमलनि मां जेको आहे नाकारी जुमले में तब्दील कयो हाणे जेकॾहिं असां इन बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमले में सॉरी सवाली जुमले में जेके तब्दील करणु चाहियूं था त हाणे जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में जेको आहे वाज़ ऐं वार जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेकॾहिं वाज़ ऐं वार खे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं उन खां बाद में सब्जेक्ट ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको जुमलो आहे जेके उनखे असां साॻियो रखंदासीं त असांजे बयानी जुमले मां जेको सवाली जुमले में ठही पवंदो आहे जीअं असांजो पहिरियों जुमलो आहे अस्सलाम वाज़ गोइंग टू स्कूल त हाणे वाज़ खे जेको आहे अस्सलाम खां असां अॻु में रखंदा आहियूं वाज़ अस्सलाम गोइंग टू स्कूल ऐं जुमले जे आख़िर में जेको क्वेश्चन मार्क आहे हाणे असांजो जो जुमलो आहे उहो वाज़ अस्सलाम गोइंग टू स्कूल छा अस्सलाम स्कूल वञी रहियो छा अस्सलाम स्कूल वियो पए हाणे जेको ॿियो जुमलो आहे आई वाज़ ईटिंग मील मां मानी खाई रहियो छा मां मानी खाई रहियो त पोइ हिते बि असां जेको आहे आई खां पहिरियों वाज़ आई ईटिंग मील छा मां मानी खाधी पए was eating meal उनका बाद में she was cooking food इतने भी समझ पाए was लिखता है उनका को she जो ऐसा होना रखना है was she cooking food छा हुआ खादो पचाए रही हुई इतने आखिर में क्वेश्चन मार्क छा हम खादो पचायो पे या छा वो खादो पचाए रही हुई उनका they were playing cricket इतने भी जो ऐसा वार के जो है दे खां अॻु में रखंदासीं ऐं दे जी जेकी टी आहे उहा नंढी कंदासीं वार दे प्लेइंग क्रिकेट छा उन्हनि क्रिकेट खेॾी पई त हाणे जेको आहे जॾहिं असां हेल्पिंग वाज़ ऐं वार खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखियो त असां बयानी जुमले मां सवाली जुमलो ठाहे वरितो हाणे जेकॾहिं असां बयानी जुमले के सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था असां जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में वाज़ ऐं वर रखंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट खे रखंदासीं ऐं उन खां बाद में जीअं जुमलो लिखियलु आहे उहो साॻियो लिखंदासीं त असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो आहे जीअं आहे वाज़ अस्सलाम नॉट going to school छा अस्सलाम स्कूल न पे वयो या छा अस्सलाम स्कूल न वञी रहियो हो उन खां बाद में आहे आई वाज़ ईटिंग मील मां मानी खाई रहियो छा मां मानी न खाई रहियो त पोइ वाज़ आई नॉट ईटिंग मील छा मां मानी न खाई रहियो हुयो छा मां मानी न पे खाधी उनखां बाद में शी वाज़ कुकिंग फूड वाज़ शी नॉट कुकिंग फूड छा हम खाधो न पे पचायो सवाली में भी नाकारी में उनखां बाद में दे वर प्लेइंग क्रिकेट वो क्रिकेट खेलिया छा वो क्रिकेट ना खेली रहा हुआ वर्ब they not playing cricket छा वो क्रिकेट ना खेली रहा हुआ दोस्तों अज लेक्चर में असां जेको ज़मान हाल इस्तमरारी के बारे में पढ़ियोसीं ऐं ज़मान माज़ी इस्तमरारी में असां इहो पढ़ियोसीं त जेकॾहिं
जुमले में जेको आहे सॉरी ज़मान माज़ी इस्तेमरारी जा असांजा जेका हेल्पिंग वर्ब आहिनि उहे वाज़ ऐं वर आहिनि। वाज़ जेको आहे हमेशह आई ही शी इट ऐं इस्म वाइस सां इस्तेमालु थींदो आहे, जॾहिं त वर जेको आहे उहो वी यू दे ऐं इस्म जमा सां इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं असीं कंहिं बि ज़मान खे जेको आहे तब्दील करणु चाहियूं था, असांजो ज़मान हाल इस्तेमरारी जो जुमिलो आहे त उनखे ज़मान माज़ी इस्तेमरारी में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे अंग्रेज़ी में असां जेको आहे इज़ एम आर जी जॻह ते जेको आहे वाज़ ऐं वर खे रखंदासीं त असांजो जेको ज़मान हाल इस्तेमरारी जो जुमिलो आहे उहो ज़मान माज़ी इस्तेमरारी जे जुमिले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं ज़मान माज़ी इस्तेमरारी जे जुमिले खे असां ज़मान हाल इस्तेमरारी जे जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे असां हेल्पिंग वर्ब खे चेंज कंदासूं त असांजो जेको जुमिलो आहे उहो ज़मान माज़ी इस्तेमरारी जे जुमिले मां ज़मान हाल इस्तेमरारी जुमिले में तब्दील थी वेंदो। ऐं उन खां बाद में असां जेको आहे बयानी जुमिले खे जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील करणु सिखियासीं, जंहिं में असां जेको आहे इहो सिखियोसीं त जेकॾहिं वाज़ ऐं वर जेको आहे जुमिले में जेको जुमिलो आहे उन में वाज़ ऐं वर जिते इस्तेमालु थियल आहे, वाज़ ऐं वर जे पुठियां जेको आहे असां नाट जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं असीं बयानी जुमिले खे जेको आहे नाकारी सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त वाज़ ऐं वर जेका आहिनि उन्हनि खे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो सवाली जुमिले मां बयानी जुमिले मां सवाली जुमिले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमिले खे सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त असां वाज़ ऐं वर खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन नाट खे रखंदासीं ऐं उन खां बाद में जीअं मेन वर्ब आहे ऐं उन खां बाद में जेकॾहिं ऑब्जेक्ट आहे त ऑब्जेक्ट जेकॾहिं सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट आहे त सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट खे रखंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो बयानी जुमिले मां सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त हिनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। तव्हांखे महिरबानी। अस्सलाम वालेकुम।